जा मलीर अवामी प्रेस क्लब मलीर जा दोस्तों थिएसन। अॼु असां काठोड़ खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं मेमर ॻोठ में जेका रैली कढी आहे उन में कारकुननि जो, अवामी नुमाइंदनि जो ऐं हिते जी सिविल सोसाइटी जो, ख़ासि करे अवामी प्रेस क्लब मलीर मेमर ॻोठ जो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं मां ही जेके दोस्त नवां चूंडिजी आया आहिनि उन सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। सदर अब्दुल कादिर दर्स, जनरल सेक्रेटरी मंज़ूर सोलंकी, नायब सदर सिकंदर जोखियो, इनायत कंबराणी ऐं सरपरस्त आला काज़ी अब्दुल लतीफ़, सभिनी खे हिन प्रेस क्लब जो चूंडिजी अचण ते मां उन्हनि खे मुबारकूं ॾियां थो ऐं उमेदु रखां थो त ही मलीर जेको हुन कराची जी दिलि आहे, मलीर जेको कंहिं ज़माने में सरसब्ज़ बाग़ हो, ऐं मां तव्हांखे इहा बि हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको बहरिया टाउन मांगर मछ मलिक रियाज़ जॾहिं मलीर ते वालार कई, जॾहिं बहरिया टाउन जो बुनियादु विधो त असां पहिरीं बुनियादु रखी ऐं उन में ही अवामी प्रेस क्लब मलीर असां सां शाना बशाना हुई। जॾहिं को अख़बार, को मीडिया वारो मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जो नालो कोन खणंदो, जीअं असांजे ॻोठनि में मायूं पंहिंजे घर वारनि जा नाला कोन थियूं खणनि, पर ही जेका मलीर प्रेस क्लब जा दोस्त जेके हुआ अवामी प्रेस क्लब जा, उहे सभिनी खां अॻियां हुआ, सभिनी मीडिया में, सभिनी अख़बारनि में ख़बरूं ॾींदा हुआ ऐं जेको धरणो लॻो उन बि हुननि जो तमामु वॾो किरदारु हो। ऐं अॼु हे जेको कैनालनि वारो मसइलो आहे उन में बि सभिनी खां अॻु भरा आहिनि ऐं अॼु तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हो, उन्हनि में हिननि तमामु वॾो वेलकम कयो आहे। असांखे उमेदु आहे त हे जेके असांजा जवान जेके अॼु हिन मलीर प्रेस क्लब में चूंडिजिया आहिनि उन्हनि असांजा उमेदूं आहिनि, आसरा आहिनि, असांजी मायूसी कान्हे, ख़तमु थी वई आहे। छो जो हिन वक़्तु सिंध जो बचो कैनालनि ख़िलाफ़ बीठल आहे। ये 6 कैनाल हिकु ड्रामो आहिनि, ही सॼी सिंध ते कब्ज़ो करणु चाहिनि था, ही ॿेटनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था, ही समुंड ते कब्ज़ो करणु चाहिनि था, ही कारूंझर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ऐं ॿियो हाणे इहा ख़बर पई आहे त कैनेडा ऐं ॿियनि मुल्कनि जूं अलाए कहिड़नि कहिड़नि मुल्कनि जूं टीमूं हिते आयूं आहिनि जेके हिते सर्वे कनि पियूं, जेके सिंध में इहो तलाश पियूं कनि त तेल कहिड़नि इलाइक़नि में आहे, गैस कहिड़नि इलाइक़े में आहे ऐं सिंध मां सोन बि दरियाफ़्त थियो आहे। ऐं कारूंझर त असांजो सॼो सोन लॻो पियो आहे। उन ते कब्ज़ो करण लाइ ही बाक़ाइदा हिननि हिकिड़ो सेटअप ठाहियो आहे। ही पीपुल्स पार्टी जेका आहे उहो सिर्फ़ु पंहिंजो इक़्तिदार बचाइण लाइ करे इहा उन्हनि सां बीठल आहे। पीपुल्स पार्टी सॼी सिंध खपाए छॾी आहे। 8 जुलाई 2024 ते कैनालनि जे लाइ आसिफ ज़रदारी पाण सही करे उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे। अॼु उहे नारा हणनि था। अॼु सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह चवे थो त कैनाल समूरा नाम, अरे बाबा कैनालनि जी मंज़ूरी अव्हां जे सदर ॾिनी आहे। तव्हांखे अगरि सिंध सां सचा आहियो त सिंध असेंबली मां वॾी अक्सरियत सां हुनखे रिजेक्ट कयो। तव्हां त क़ौमी असेंबली में बि भले असांजा 100 इख़्तिलाफ़ पीटीआई सां हुजनि, उन्हनि क़ौमी असेंबली में जेका रिट त विधी आहे, सुभाणे तव्हां हुननि सां गॾु बीहंदव? बाबा इहो सरापा ड्रामा छॾियो, सिंध सां बीहो। हींअर सिंध उहा न आहे, हींअर सिंध सफ़ा उथी बीठी आहे। बचो, ओढ़ो, जवान अॼु मस्जिदनि मां ऐलान थियनि था, अॼु मदरसनि मां ऐलान थियनि था, अॼु मौलवी सराफ़ा एहतिजाजनि ऐं बाक़ाइदा शरीयती फतवाऊं ॾियनि था त इहो गैर शरई आहे। तंहिं करे इहा असांजी जदोजहद, इहा असांजी जेका आहे, तव्हां जेको 6 कैनाल कढी उते जी चोलिस्तान जी 66 लख एकड़ आबाद करे असांजी सॼी सिंध ऐं जेका असां उहा बंजर था कयूं। यानी पंजाब में जेके रहण वारा आहिनि, जो पंजाब जो अवाम है, उन्हनि में बि एतिरो न आहे त बाबा तव्हां बंगालियुनि खे तव्हां इन ई बुनियाद ते तव्हां बंगालियुनि कढियो। अॼु तव्हां बलोचनि सां, बलोच तव्हां ॾिठो कॾहिं मारन बलोच कॾहिं आज़ादी जो नारो हयो आहे? सरदार अख्तर मेंगल कॾहिं नारो हयो आज़ादीअ जो? उहे चवनि था त बाबा हिन सिस्टम में रही करे असां पंहिंजी जदोजहद कयूं था, रेकोटेक जो सोन बि खणी वञो था।
सुईअ जो गैस बि खणी वञो था, ग्वादर तव्हां खणी वञो था, बाक़ी बलोच त बुख ते हुजनि। उन्हनि जे लाइ हिकिड़ी न्याणी एहतजाज लाइ निकिती आहे, उनखे तव्हां कोयटा में वाड़े जेल में रखियो आहे। तव्हां एॾा ख़ौफ़ज़दा आहियो जो चारो तरफ़ कोयटा खे तव्हां कुनी सॼो उते खंदूकूं खोटे छॾियूं आहिनि। ऐं अख्तर मेंगल अॼु 11-12 ॾींहं उते हिन काड़े में हिन गर्मीअ में रोड ते एहतजाज में वेठो आहे। पोइ तव्हां चओ था त ही गद्दारनि। बाबा सिंध खे बि तव्हां इन रस्ते ते आणणु चाहियो था। असां बाबा न ख़ुदकश थींदासीं, न को असांजी साईं जीएम सैयद बशीर कुरैशी अदम तशद्दुद जो असांखे दर्स ॾेई विया आहियो। इहे न अदम तशद्दुद था, इहे मासूम ॿारड़ा अॼु चवनि था कैनाल नामंज़ूर। अॼु स्कूल जे अंदरि पहिरीं क्लास जो ॿार चए थो त कैनाल नामंज़ूर। अॼु मदरसे जो ॿार क़ुर पढ़ी चए थो त कैनाल नामंज़ूर। अॼु तव्हांखे हूंदो ई जेका ईद गुज़री आहे तारीख़ी ईद जो ईद गाहनि में कैनाल जे ख़िलाफ़ नारा लॻाइनि। हिन खां वधीक को शोर कोन्हे। पंजाब खे चओ त बाबा इहे असां कैनाल त हथु खणो, पर असां पंहिंजे सिंध जी हिकु हिकु इंच जी ज़मीन जी हिफ़ाज़त कंदासीं। मां सभिनी भाउरनि जो थोरातो आहियां जिन मूंखे मान ॾिनो ऐं असांजी क़ौमी तहरीक शहीद बशीर खान खां वठी सुनान खान ताईं तव्हांजा असीं थोराता आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला मां पार्टी चेयरमैन सुनान खान खे बि हिते तव्हां वटि वठी ईंदुसि ऐं हिते मिलाईंदुसि। महिरबानी।